हालाणी मां ख़बर ईंदा हालाणी भरिसां ॻोठ मोलेनो नागौर जो रहवासी पुलिस खाते में नौकरी कंदड़ अब्दुल जब्बार नागौर प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त यासीन नागौर मूंखे ज़मीन जे करे क़त्ल करण थो चाहे, मुंहिंजे जान खे ख़तरो आहे। हिन चयो त 1955-56 का ज़मीन मुंहिंजे ॾाॾे जे नाले ते आहे, जंहिंजो रिकॉर्ड मूं वटि आहे। मुंहिंजे पीउ मोहम्मद मिठल नागौर यासीन जे पीउ यूसुफ नागौर खे ज़मीन पोखाई लाइ ॾिनी हुई, जेका बाद में इन खां जीअरे ई वापसि वठी छॾी हुई। हाणे यासीन इन ज़मीन ते पंहिंजी मालिकी ॾेखारे रहियो आहे। हिन चयो त हद जे एमएनए ऐं असांजी बिरादरी जे चङे मुड़ुस अॻियां फ़ैसिलो बि थियो, जंहिं में ज़मीन हिन जी न थी। इन खां पोइ हिन कोर्ट में केस दाख़िल कयो, जेको पिणु हलंदड़ आहे। हिन दाईंदे चयो त यासीन जी उथण वेहण ग़लति माण्हुनि सां आहे, जेको मूंखे मोतमार धमकियूं बि ॾेई रहियो आहे ऐं मुंहिंजे मथां कूड़ा केस बि दाख़िल कराए रहियो आहे। हिन DIG SSP नौशरो फिरोज़, DSP मेरापुर, SHO हालाणी ऐं हद जे MNA सैयद इब्रार अली शाह का तहफ़ुज़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।